पेकन जी प्रीत छॾे बि न सघां, अॾे बि न सघां। आधीअ ताईं त कंहिं अख बि की न लॻाई। महीनो मिलियसि, पोइ बि वञण वेल सिक न ढाई। बाबल मायूस हथ चुमे ताऊं मोगी थियो वञा। अमड़ मुंझल छा पई ॻोल्हे, छा पई फोले। छिलियल ॿिज, मुङनि जा पापड़, हरुनि में हरू, की जो हुजेसि की जो ॾेम। भाइरो वेगाणो सुबुह सवेर दोस्त खे चई विंदुर थी वञे। उदास हुयसि अखड़ियूं, पर हू छा ॼाणे विंदुर जी उदासाई। जा महीनो रही पोइ बि संदसि सिक न ढाई। टांगो आयो, नंढड़े जा चुमिन भरिया गिल, अची वञूं था, अची वञूं था, सीटी पियो वॼाए। संदसि नंढड़ा साथी पिया चांडोकीअ में चिमकनि। माउ जे अखियुनि ते रए जो पलव। भेण ॻोढ़ा ॾिसी रूमाल वधायो, सुॾको दॿे भिनल अखियूं खयाई। पेकन जी प्रीत पेर में अटकियल पलव चया, छिक बि न ॾियां। पलव फाटो त कांध अॻियां कीअं वेंदसि। श्रीमती सुंदरी उतमचंदाणीअ जो ही अदब लतीफ़ तव्हां ॿुधी रहिया हुआ आशा चांद जे आवाज़ में। हुन जूं ॿियूं रचनाऊं, कहाणियूं, नॉविल वग़ैरह तव्हां पढ़ी सघो था, ॿुधी सघो था हुन जे वेबसाइट sundariuttam.com ते। पंहिंजो रायो असांखे ईमेल कजो info@sindhisangat.com ते। जय झूलेलाल।